पोखियल फसल आहिनि उहे बि पाणी हेठि अची विया आहिनि, जंहिं सबबि आबादगार सख़्तु परेशान थी रहिया आहिनि। घारो वधण सबबि आपाशी अमले खे इतला ॾिनो वियो आहे, पर हिन वक़्त ताईं आपाशी अमलो बि न पहुतो आहे, जंहिं सबबि ॻोठाणा ऐं आबादगार पंहिंजी मदद पाण तहत घारो ॿधण में मसरूफ़ आहिनि। सुल्तानकोट वेझो बेगारी कैनाल खे लॻल घारो वधी 150 फुट थी वियो आहे। 10 खां वधीक ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि, जॾहिं त ॻोठ गौस बख्श खोसो, आगा जान पठान, अमीर जान चांडियो ऐं भाई ख़ान सीलर समेत 10 खां वधीक ॻोठनि जा रहवासी परेशान आहिनि। वधीक तफ़सीलनि लाइ राब्तो कयो आहे सुल्तानकोट मां KT न्यूज़ जे रिपोर्टर इसरार चांडियो सां। जी इसरार, अपडेट कजो। जी शहरबानो, सुल्तानकोट भरिसां बेगारी कैनाल खे लॻल घारे खे 8 कलाक थी आहिनि। 8 कलाक जे बावजूद आपाशी खाते जो अमलो हिन महिल ताईं न पहुची सघियो आहे ऐं जेको 100 फुट ते लॻल घारो उहो 150 फुटनि ते पहुची वियो आहे ऐं हर पासे जा जेके ॻोठ हुया 10 ॻोठ मुतासिबनि में हुया, उहे उन ॻोठनि जो तइदाद आहे उहो वधी 13 ॻोठनि ताईं पहुतो आहे ऐं जेको सारियालो फसल आहे, डेजारो आहे, उहो ॿुॾी वियो आहे ऐं इलाइक़े वासी जेके ॻोठाणा आहिनि उहे लॾ पलाण करण ते मजबूर आहिनि ऐं आपाशी खातो इतला बावजूद हिन महिल ताईं का बि कोशिश को बि उपाउ न वरिता आहिनि घारे खे बंदि करण लाइ। इहे ॻोठाणा बेयारो मददगार बणियल आहिनि। जी इसरार चांडियो, अपडेट करण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। खबरनि अपडेट जो सिलसिलो जारी आहे, त वठूं था हिकु शॉर्ट ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ अवां प्रोग्राम ॾिसी सघंदा दी फ्रंट पेज ॾिसंदा रहो KTN न्यूज़।